अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां गफ़ूर चांग। चैनल अवां ॾिसी रहिया आहियो सवाद में खोड़ सारियूं रेसिपीज़ अव्हांखे ठाहिणु सेखारियूं आहिनि, जेके आसान आहिनि, मज़ेदार आहिनि ऐं ज़बरदस्त आहिनि। तमामु पसंदि कयूं आहिनि। गुज़ारिश आहे असांखे लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो, घंटीअ जो बटण दॿायो ऐं असांजी हीअ ॻाल्हि ॿियनि ताईं पहुचायो। असां तव्हां लाइ महिनत करे रहिया आहियूं। अॼु शानदार बोड़ पचाइणु अव्हांखे सेखारियूं था ऐं उहो आहे अरवी। जंहिंखे सिंधीअ में हिते अरबी बि चवंदा आहिनि। ॾाढो ज़बरदस्त बोड़ आहे, मज़ेदार बोड़ आहे, पर अक्सर माण्हू हिन खे इन करे न खाईंदा आहिनि जो हिन में लिव थींदी आहे या गिग थींदी आहे। भई उहा त भिंडियुनि में बि थींदी आहे, उहा बि पचाइण सां ख़तमु थी वेंदी आहे। त असां तव्हांखे एॾो ज़बरदस्त फार्मूलो ॿुधायूं था, ज़बरदस्त तरकीब ॿुधायूं था, जंहिंमें हिन खे अव्हां ज़बरदस्त नमूने ठाहे सघंदा। त जनाब असां खयो आहे हिकिड़ो थाम, उन में विधो आहे पाणी ऐं पाणी में विधो आहे असां लूणु। हीअ सभु तरकीबूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन लाइ आहिनि त जीअं हिन मां लिव या लिग वग़ैरह खे ख़तमु करे सघिजे। किलो खनि अरवी आहे। अरवी खे हिन तरीक़े सां असां साफ़ु कंदासीं, माना मथां थोरी थोरी हल्की हल्की हिन जी खल जेका आहे उहा असांखे लाहिणी आहे। त असां साफ़ु कयूं था सभई। जनाब ही ज़बरदस्त क़िस्म जो बोड़ आहे, मज़ेदार बोड़ आहे, तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। त हीअ ॾिसो, असां स्किप कंदा रहूं था त जीअं थोरे टाइम में सभु कुझु ॿुधाए सघूं। हीअ बिल्कुलु असां सभई साफ़ु करे रखिया आहिनि। अरवी जो हर हिकु पीस असां साफ़ु करे वरितो आहे ऐं असां तव्हांखे पहिरियों उहो थांव जंहिंमें असां विधो हुयोसीं लूणु, उन में हिन खे थोरा नंढा नंढा टुकड़ा करे विझूं था। अव्हां चाहियो त हिन खां बि नंढा टुकड़ा करे सघो था, उहे अञा वधीक सुठा थींदा, पर मूंखे हीअ पसंदि आहिनि, मां इन करे ईअं ई करे रहियो आहियां। लूणु वारे पाणी में असां हिन खे धोऊं था। धोइण जो मक़सदु इहो आहे त हिन मां असांखे लिग ख़तमु करणी आहे, हिन जे ज़ाइक़े खे वधाइणो आहे ऐं हिन में खोड़ सारा ॿिया सीक्रेट्स आहिनि, उहे बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। इन ई पाणी मां हिन खे असां कढूं था ॿाहिरि, छाकाणि त हिन खे असां अञा साफ़ु कंदासीं। अञा हे पाणी खणंदासीं, उन में लूणु विझंदासीं ऐं उनखे हिकु दफ़ो ॿीहर बि असां साफ़ु कंदासीं। ही पाणी जो साॻियो थांव खयोंसीं, उन में हिकिड़ो दफ़ो ॿीहर असां लूणु विधोसीं ऐं आसान आहे फार्मूलो, हिकु ॾुखियो न आहे। ऐं हिन में साॻी उन जी अरवी खे शामिलु कयूं था, जेका पहिरियां बि लूण जे पाणी में असां धोई चुका हुआसीं। हिन ते जेकॾहिं तव्हां हीअ नज़र फेराईंदव त तव्हांखे बिल्कुलु हीअ पीसिस जेके आहिनि साफ़ु सुथरा नज़र ईंदा। लूण जे पासे जे पाणी में हीअ एतिरा ॾिसो साफ़ु थी चुका आहिनि जेतिरा असां चाहियूं पिया, बिल्कुलु ई साफ़ु थी चुका आहिनि। ऐं अञा हिकिड़ो सीक्रेट आहे, असां सां गॾु रहिजो। सीक्रेट इहो आहे त हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो थांव कयोसीं ऐं असां ही ॾिसो था प्लेट में छा आहे, इहो आहे कणिक जो अटो। जी हा, तव्हां सही ॿुधो, ही कणिक जो अटो आहे। असां पंहिंजी इन अरवी खे, जंहिंखे वरी लूण जे पाणी में धोतोसीं, इन थांव में विझूं था ऐं इन जे मथां असां विझी रहिया आहियूं अटो, कणिक जो अटो। ऐं उहो टॉप सीक्रेट आहे जेको हिन जी लिग या लिव या जेको चिपचिपाहट आहे उनखे ख़तमु करण वारी शइ आहे। त असां इन अटे सां 5 खनि चमच असां हिन में विधा आहिनि ऐं हिन खे असां महिटियूं था। ऐं जॾहिं असां हिन खे महिटे रहिया हूंदासीं त काफ़ी सारी जेका लिव लिग या चिपचिपाहट उहा असांजे हथनि ते बि अची वेंदी ऐं इन अटे में शामिलु थी वेंदी। त जनाब ही बिल्कुलु साफ़ु थी चुका। असां वरी हिन खे धोई वरितो हुयोसीं। असां हिकिड़ी खई आहे कढ़ाई ऐं उन कढ़ाई में असां विझंदासीं आयल असां जझे तइदाद में विझंदासीं, एतिरो जो असांजो हीउ जेको आहे इन में भुञी सघूं इन खे। ऐं तक़रीबन लॻभॻि 12 खां 13 मिंट असांखे हिन अरवी जे हिननि पीसिस खे हिन आयल में भुञिणो आहे त जीअं हिन जो ज़ाइक़ो बि ज़बरदस्त थी वञे ऐं जीअं हिन मां लिव ऐं लिग उहा ख़तमु थी सघे, जंहिंजे करे अरवी खोड़ सारनि माण्हुनि खे पसंदि न आहे हूंदी। त जनाब हिन में तेज़ पत्तो या कमाल पट विझूं था, हिकिड़ो वॾो फोटो विझूं था, हिन में थोरी दालचीनी हिन में विझूं था ऐं हिकिड़ो नंढो फोटो असां हिन में विधो। चाहियूं आहे त 4-5 विझी सघूं पिया, सुठा बि लॻंदा आहिनि, पर हिन वक़्तु मूं वटि सिर्फ़ु हिकिड़ो हुयो ऐं मूं उहो हुन में शामिलु करे विधो। हिन जी ख़ुशबू ॾाढी ज़बरदस्त जेका हिन में थींदी। मूं तव्हांखे पहिरियां बि चयो त हिन खे पचाइण जो जेको वक़्तु आहे तक़रीबन 12-13 मिंट आहे। 12-13 मिंट असां हिन खे इन ई आयल में भुॻो आहे। जी हा, ऐं हिन खे असां हिकिड़े थांव में कढूं था, अलॻि कयूं था असां हिन खे आयल खां। ऐं हीअ असांजो शानदार बोड़ अरवी जो हिन तरीक़े सां जॾहिं तव्हां पचाईंदो त ज़बरदस्त थींदो। हिकिड़ी कढ़ाई में कुझु आयल खयोसीं, उहो साॻियो आयल आहे जेको असां जंहिंमें अरवी खे असां भुॻो हुयोसीं। उन में असां बसरु विधासीं, दाग ठाहे रहिया आहियूं, दाग खे असां पचायूं था ऐं ॾिसूं था त असांजो दाग जेको आहे ज़बरदस्त थी रहियो आहे। जॾहिं असांजो दाग अधु खनि तयारु थी वेंदो त असां उन में शामिलु करे रहिया आहियूं
हीअ आहे अदरक ऐं थूम जो पेस्ट। अदरक जो मिक़दार कुझु घटि आहे, हिन बोड़ में अदरक ज़रूरु पवंदो, छाकाणि त कुझु शयूं बादी सम्झियूं वेंदियूं आहिनि, त उनजे करे अदरक ज़रूरी आहे। असां हिन में कुझु विधो आहे जीरो, साबित जीरो, ऐं उहो जीरो असांजो हिन में पचंदो जॾहिं कुझु वक़्तु असां हिन खे पचाईंदासीं, पोइ उन में असां शामिलु करे रहिया आहियूं। हाणे हीअ आहिनि 4 खनि ॻाढ़ा पकल जेके आहिनि टमाटर, ऐं हीअ असांजो हिकिड़ो पेस्ट तयारु थी रहियो आहे, जेको असांजे बसरनि पची वञण खां पोइ असां हिन में टमाटरनि खे शामिलु कयो आहे। हीअ ज़बरदस्त रेसिपी आहे अरवी जी, जेका तव्हांखे यकीननि बार बार अरवी खाइण ते मजबूर कंदी ऐं तव्हांखे खोड़ सारो लुत्फ़ु ईंदो, मज़ो ईंदो। अरवी जी सीज़न बि थोरी हूंदी आहे। हीअ ॾिसो, असांजो जेको आयल आहे उहो छॾे चुको टमाटरनि ऐं असांजे बसरनि खे। हाणे हिन में असां लूणु शामिलु कयूं था, मूं 1 चमच हिन में शामिलु कयो आहे, तव्हां पंहिंजे ज़ाइक़े मुताबिक़ शामिलु कयो। ॻाढ़ा मिर्च मूं हिन में विधा आहिनि, उहे बि पीठल, थोरा ॾॾर थियल पीठल चमच खनि हुयो, ॾॾर थोरा कारा मिर्च पीठल मूं हिन में विधा आहिनि। ऐं हाणे हिन में मां विझां थो हीअ ॾॾर थियल आहिनि धाणा, जिन खे असां तिरी ते बि महिटे सघूं था, कुटे बि सघूं था, ऐं सावा मिर्च जेके हिन पेस्ट वेही शान खे वधाए छॾींदा, हिन जे ज़ाइक़े, लुत्फ़ ऐं करार खे वधाए छॾींदा। त असां हिननि खे पचायूं था, ख़ूब पचायूं था, त जीअं को बि मसालो असांजो कचो न रहे, ऐं उन में शामिलु कयूं था हाणे असां हैड्र ॾाढी सुठी शइ आहे, सिहत लाइ बि सुठी आहे, ऐं पेट जे बीमारियुनि लाइ हिन जा काफ़ी सारा फ़ाइदा आहिनि। बोड़ जे रंग खे, ज़ाइक़े खे ज़बरदस्त कंदी आहे, ऐं हिन में ख़ासि तौर ते हिन जो रंग जॾहिं अरवी जे पीसिस ते चढ़ंदो त अञा ॾाढो ज़बरदस्त थी वेंदो। असांजो दाग़ तक़रीबन 15 मिंटनि खां पोइ पची चुको, शामिलु करे रहिया आहियूं असां उन में उहा अरवी जेका असां पहिरियां आयल में भुञी चुका हुआसीं। यादि रखण जी हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त असां हिन में अञा ताईं पाणी न विधो आहे। पाणी छो न विधो आहे? छाकाणि त हिन खे अञा असांखे रधिणो न आहे। रधिणे मां मुराद आहे ॻारण वारो मरहलो न आहे, काफ़ी हद ताईं हू थी ॻरी चुकी आहे। असां हिन वरी ॿीहर आयल में हिननि मसालनि सां गॾु उनखे भुञी 5 मिंट खनि, ऐं उन खां पोइ शामिलु कयूं था पाणी। ऐं इहो पाणी हाणे ग्रेवी खे वधाईंदो ऐं हिन खे ॻारण में बि काफ़ी हद ताईं मदद कंदो। हालांकि पहिरियां बि ॻरी चुकी आहे। ॾिसो ज़बरदस्त, असांजो बोड़ तक़रीबन 20 मिंटनि खां पोइ तयारु थी चुको। असां हिन जे मथां विधासीं सावा धाणा, ऐं सावनि धाणनि खां पोइ असां हिन खे घुमायूं था त जीअं उनजो ज़ाइक़ो, उनजी ख़ुशबू असांजे हिन बोड़ में शामिलु थी वञे। त जनाब अरवी जो शानदार बोड़ तयारु आहे। असां उनखे शिफ्ट करे रहिया आहियूं ॾूंघे में। असां कुझु सावा मिर्च बि कटींदासीं डिघा, इन जी प्रेज़ेंटेशन लाइ, हिन जो हुस्न वधाइण लाइ। असांखे 2-4 सावा लीमा खपनि। अॼु ॻाढ़ा लीमा न खणंदासीं, छाकाणि त सावा लीमा ॾिसो हिन बोड़ जे मथां केॾो मज़ो करे रहिया आहिनि। त असांजी प्रेज़ेंटेशन, असांजे गुलनि में, असांजे बाग़ीचे में हीउ शानदार बोड़, हिन जो रंग ॾिसो, हिन जे मथां सावा मिर्च ऐं सावा लीमा रखिया आहिनि। उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो। ॾिसंदा रहो, जी हा, ॾिसंदा रहो असांजो चैनल सवाद, ऐं असांखे यादि रखिजो, सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर कजो।